सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जो फरमाने आली शान है जब मुते रह बेरा दुरूद पाक पढ़ियो अल्लाह तबारक व तआला उनते 100 रहमतू नाज़िल फरमाए तो सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। बुखारी शरीफ जे हदीस पाक में आहे हज़रत सैयदना जिब्राइल अमीन अलैहिस्सलातु वस्सलाम बारगाह रिसालत में अर्ज़ कयो त एहसान छा आहे। रसूल करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो एहसान इहो आहे त अल्लाह पाक जी इबादत अहिड़ी तरह करियो ॼण यानी जीअं त तव्हां उनखे ॾिसी रहिया आहियो। जेकर इहो न थी सघे त यकीन रखो त उहो तव्हांखे ॾिसी रहियो आहे। ए आशिकाने नमाज़ इबादत करण वारो अल्लाह अहिड़ी तरह इबादत करे ॼण उहो अल्लाह रब्बुल इज़्ज़त अज़्ज़ व जल खे ॾिसी रहियो आहे। हीअ अख़सुल ख़वास यानी ख़ासनि मां मख़सूस बाननि जो मक़ाम आहे। ज़हे क़िस्मत असांखे बि इहो मक़ाम हासिल थी वञे। न त इहा बि सआदत जी ॻाल्हि आहे त नमाज़ ऐं इबादत में इहो तसव्वुर रहे त अल्लाह पाक ॾिसी रहियो आहे, बल्कि हर वक़्तु उहो ई ख़्यालु रहे त बेशक अल्लाह ॾिसी रहियो आहे। यकीनन अल्लाह ॾिसी रहियो आहे, हर हाल में अल्लाह ॾिसी रहियो आहे। अहिड़ी तरह इंशा अल्लाह गुनाहनि खां बचण जो ख़ूब सामान थींदो। सिपारे 4 सूरह निसा जी आयत नंबर 1 में इरशाद रब्बानी आहे तर्जुमो कंजुल ईमान बेशक अल्लाह हर वक़्तु तव्हांखे ॾिसी रहियो आहे। ए अल्लाह पाक खां डिॼण वारो अल्लाह रब्बुल इज़्ज़त हर हाल में ॾिसी रहियो आहे। इहो ज़हन में रखणु ज़रूरी आहे त अल्लाह करीम मकान ऐं समत यानी डायरेक्शन खां पाक आहे। किताब कुफ्रिया कलिमा जे बारे में सुवाल जवाब जे सिफ़े नंबर 104 खां 109 ते आहे। सुवाल बदरीगाही करण वारे खे ड्रेजारण जे लाइ इहो चई सघूं था या न त अल्लाह करीम आसमान में ॾिसी रहियो आहे। जवाब नथा चई सघो जो इहो कुफ्रिया कलिमो आहे। जिल्द फतावा आलमगिरी जिल्द 2 सिफ़े 259 ते आहे अल्लाह पाक आसमान मां या अर्श मां ॾिसी रहियो आहे। ईअं चवणु कुफ़ुर आहे। हा बदनिगाही बल्कि कहिड़ो बि गुनाह करण वारे खे इहो अहसासु ॾियारियो वञे त अल्लाह पाक ॾिसी रहियो आहे। जीअं त सिपारे 3 सूरह अलग जी आयत नंबर 14 में इरशाद रब्बानी आहे छा न ॼाताईं त अल्लाह ॾिसी रहियो आहे। अल्लाह